या साउंड ग्रेड हुंदा भाभी ग्रेड जा मलाइका अल्लाह जे हबीब फरमायो जिब्रील हाने देर ना आए जे अल्लाह मुजी न्याणी जो निकाह है तेरे करार सा करे छड़ियो आ त मां जो फेरो निकाह मदीने में थो मुझे चाचे हमजे के वठी अचो चाचे अब्बास के वठी अचो दावतूं ॾेई अचो मदीने शहर में सभिनी खे ॿुधायो अॼु खाधो पीतो अवां जो मूं वटा सैयदा फातिमा जे निकाह जी दावत ॾेई अचो पर उन निकाह में शादीअ में खाधे जो इंतजाम सिर्फ 10 माण्हुनि जो अदा घणनि माण्हुनि हिते अला लंगर खाई वेठा जो कम लही असांखे जो बाद में पर सही किथे किथे हाणे रवाज मानी खायो हलियो पर न जेके आशिक़ आहिनि उहे पंहिंजे हबीब जो ज़िक्र ॿुधो जो इहा बि ज़रूरी आहे जरूर असी पहिरीं खायो मूं हिकु जगह ते करे मुंहिंजे मथां में तंबू जो टुकड़ो गर्मी हुजे ज़ारी ऐं जेके हेठि वेठा न सिज वीचारा आवां खे शाबस वाह वाह खटी हिकिड़े मूंखे चयो थोरो कुर्सी आवां बि खिसकाए मानी भी जरूरी है। चलो पेरी आवा जिस्मानी गिज़ा खाधी आहे हाणे रूहानी गिज़ा पंहिंजो सीनो भरे बज़ार अलहमदुलिल्लाह हाँ तो उर्सन में मानियूं गंजन एक साईं जो मौजूदो तो बयान असांजी हिकिड़ी रैली निकिरंदी आहे साकरे खां केटी बंदर हिन वारे पोइ वारे भट खुटी वेंदो हिन वारे केटी बंदर में असांजे जते माइट उन्हनि वरी हिन वारे इस्तक़बालिया में 2800 जॻहियूं पचाई वो भी कणु कणु थी अस आलमी जुलूस में वॾो हिकिड़ो सिरो साकरे ॿियो सिरो बगान वॾो जुलूस पर महबूबन जी न्याणीअ जी शादीअ में 10 माण्हुनि जी मानी मुनाफ़िक़नि खे वॼ मुनाफ़िक़ वेठा उहे वरी हिक ॿिए खे फुस फुस कहिड़ी मानी 10 माण्हुनि जी सॼो पखीनो घुराए माज़अल्लाह वॾी ख़्वारी अल्लाह जे हबीब ताईं ये लफ़्ज़ पता मदीने जे साईं फरमायो मुंहिंजा चाचा हज़रत अब्बास हमज़ा देग जी वध ते आवां वेठो 10 माण्हू करे विहारियो 10 टोले में विहारियो मुनाफ़िक़नि जो मुंहुं कारो बघा तूं ॿाहिर अछो के जो आई पर अंदर तुंहिंजो कारो मच्छीअ मां खाई अञा पियो चवाई त पखी आया पियनि जो तूं पखी छाजो आई पखी त हे जट सगोरा आहिनि पखी चवाई पियनि जो त हल हंजन साण मोती चुण मेहरान जा तूं कढ न कंहिंजी कान तूं हेड़ी कर रिहान जा आहे पियनि जे पार जी सल्लल्लाहु या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब मुझे चाचो को मिठाई दी वाई तो चवे या काका बेटो तो उठ ठया जतन दा सो सल्लल्लाहु अलैका
या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह। मानी दरमान जी साईं फरमायो ॾह टोले में वियो चाचन खे फरमायूं मानी जी वध ते अवां वियो माण्हू मानी खाईंदा विया साईं खां मोकिलण आया बोला हाणे इजाज़त आहे मदीने जे मीर फरमायो सुभाणे नाश्तो बि मूं वटि वरी नाश्ते ते आया मोकिलायो साईं फरमायो ॿिनि पैरनि जी मानी बि मूं वटि वरी आया खाधाऊं मोकिलायो साईं फरमायो शामोरी मानी मुनाफ़िक़नि जे मुंहं ते तओ घुमायो टे ॾींहं टे रातियूं सैयदा फातिमा ज़हरा सलामुल्लाह अलैहा जी निकाह जी मानी पे हले चौथे ॾींहुं साईं फरमायो मानी आहे तुसीं खोड़ बची पई आहे मोहम्मद फरमायो देगू खलो हाणे मदीने जे भर पासनि में ॻोठनि में वञी मुंहिंजी नियाणीअ जी शादीअ जी मानी सुभान अल्लाह। हज़रत जाबिर साईं खे अर्ज़ कयोसीं मानी तयार आहे साईं फरमायो बिलाल जो अबू हुरैरा ऐलान कयो सभिनी जी दावत हज़रत जाबिर जे घर हज़रत जाबिर छा पुछे अर्ज़ कई साईं तव्हां अचो त मां अॻिते हलां थो इंतज़ाम कयां हज़रत जाबिर घर पहुतो आहे पंहिंजी घरवारी खे जो चवे ॻाल्हि ॿुध ॻाल्हि घोड़ खां चढ़ी वई आहे पाण साईं जो इंतज़ाम कयो साईं साढा 400 वठो पियो अचे चयाई जाबिर तो घरनि जी दावत कई साईं हुननि जी दावत कई साईं कई कि पोइ छाजो फ़र्क़ु असां जो कयो आहे साईं जे अॻियां रखंदासीं पोइ साईं ॼाणे साईं ॼाणे मां पुट जा शहीद थिया अल्लाह जा महबूब आया फरमायूं जाबिर ॾह माण्हू विहारींदा वञो बोर्ड मानियूं रखंदा हज़रत जाबिर जो फरमाया खुदा जो कसम साढा 400 सवाबी खाई विया मुंहिंजो हाल कुझु कोन हूंदो पर हंडी तां जेकॾहिं कपिड़ो लाया त बोर्ड साॻियो पियो मानियुनि तां कपिड़ो हटाया मानियूं साॻियूं पियूं आहिनि साईं हाणे अवां मोहम्मद फरमायो अकेलो कोन खाईंदुसि जाबिर तूं बि अच पंहिंजा पुट बि वठी हज़रत जाबिर पंहिंजी घरवारी खां थो पुछे पुट किथे आहिनि घरवारी साईं मानी खाई आहे साईं जो पुट वठी अच पोइ खाऊं माई साहबा सोचो त जेका मूं कोशिशि कई उहा पूरी न पई थिए अञा साईं मानी खाधी कोन हीअ ॻाल्हि दीदार थिए साईं मानी कोन खाईंदो पाण चयाईं त जाबिर महबूबनि खे चओ त बचड़ा ॿई आरामी थी विया खाई पई सुम्ही पई पर ग़ैब वारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायूं जाबिर सुतल भी उठारे सुतल भी वठी हज़रत जाबिर तो चवे मुंहिंजी घरवारी साईं करीम चवनि था सुतल भी उठारे जाबिर जी घरवारी चयो जाबिर हाणे कहिड़ी लिकाया पुट ॿई पंहिंजा शहीद थी आई साईं खे चओ असांजे उथारण खां पहिरीं दिलरुबा हाणे तूं अची पाण अल्लाह जा महबूब उथिया पींघे तां चादर हटाए इन्ही खे जो सॾु कयूं भई मुंहिंजा प्यारा उथी खड़ा थिया अबा हाणे अहिड़ो महबूब असांजो थी सघे सड़ क्यों तो बई शहजादा उठी आया
साईं फरमायो जाबर लकब उम्मी मगर कौनो मका के गए हुस्न वाकिफ खुदा बंदे ताला के पढ़ाए होते हैं। सुभान अल्लाह। जाबर तो के को खबर पई असा के उत खबर पई जने तुझा पुट में शहीद थी असा के उते ही खबर पई तोखे बाद में खबर पई एड़ो महबूब एड़ो बेमिसाल खुदा जो पाक महबूब मुझा प्यारा हिते त कई जड़ो कोने पर पूरी कायनात जी जहान में मुझो महबूब कई जड़ो कोने। मेराज में जिब्रील से कहने लगे शाहे उमम तूने तो देखे हैं जहाँ बतलाओ तो सही कैसे हम रूहुल अमी बोले के महजबी तेरी कसम आफा कहा कर दी जान मुहरे बुतावर दीदन बिस्यार खूबा दीदन लेकिन तो चीजें दीगरी। सुभान अल्लाह। सही पूछो जिब्रील सजा जहान राज फिरियो मुंह जड़ो तोखे किथे नजर आयो कि सोना रब जो कसम 18,000 जहान में तो जड़ो मोहम्मद तो जड़ो नजर ना आयो। मुझा प्यारा मुसलमान भाईरो अलगल मीलाद बयान कयां तो पर ही जो पाण जलसो था कयूं खैरात था कयूं इन्हीं जो मकाम चाहे खुशखबरिया त जिते महबूब जो मीलाद पढ़ियो वेंदो आ साईं जो जलसो ज़िक्र जो थींदो आ। अल्लामा शेख अब्दुल हक मुहद्दिस नहरवी रहमतुल्लाह अलैहि लिखन का भली तंबू हटी वजन भली जेगियूं खजी वजन शामियाना लही वजन स्टेजूं खजी वजन दिल मगाली जा खजी वजन खुशियूं हटी वजन पर फरमाए तो उन जाए ते 12 महीना खुदा जी रहमत जी बारिश वसदी जिते सोने जो जिक्र हलो जिते महबूब जो मेलो बचन ये महबूब का मेला ये महबूब का मेला है महफिल सजाई रखना खुदा मुर्दा वेला है खुदा मुर्दा वेला है। प्यारा मुसलमान भाईरो हजरत निजामुद्दीन औलिया रहमतुल्लाह तआला अलैह जो अल्लाह जो वलिया साईं जी पहिरीं ती ॻाल्हि ॿुधायो पोइ साईं जे हवाले सां ॻाल्हि कयां। साईं नंढड़ो हो मां जीजल पंहिंजे बच्चे खे वठी आई मदरसे में आलिमनि सां अची ॻाल्हाई मुंहिंजे बच्चे खे दाख़िला ॾियो क़ुरान पढ़ायो इस्लाम सेखारियो। मौलवी चवण लॻा माई साहिबा तूं हली वञ असां निजामुद्दीन का इम्तिहान वठंदासीं जंहिं वक़्त में सबक पढ़ाई पूरी थींदी इम्तिहान वठंदासीं पास आयो त दाख़िला मिलंदी। मां जी चल हली वई निजामुद्दीन वेठो आहे सबक ख़त्म थिया मदरसे जी मोकल थी आहे वॾे आलिम सगोरे निजामुद्दीन नंढड़े खे घुरायो निज़ाम जी मुंहिंजा साईं मौलवी साहब फरमायो असांजे मदरसे में 2 इल्म पढ़ाया वेंदा आहिनि हिकिड़ो महबूब थियण जो ॿियो मुहिब थियण जो। सुभान अल्लाह। तूं महबूब थींदे या मुहिब थींदे अर्ज़ कयई साईं जना खां मां होश संभालियो अम्मा जे पुछे बग़ैर को कम कोन कंदो आहियां इजाज़त ॾियो घर वञा पंहिंजी जीजल मां खां पुछी अम्मा महबूब थियो या मुहिब थियो पंज पुछी साईं निकतो मदरसे मां मदरसे खां घर ताईं विच में हिकिड़ो मिट्टी जो ढुगो ढेर उन ते हिकिड़ो मस्त वेंदो हो मजूब जॾहिं उतां अची साईं गुज़रियो उन मस्त सॾ कयो फरमायूं निज़ाम
माण्हू डोड़ी आया इन मस्त करे कंहिंसां कोन ॻाल्हायो पहिरियों दफ़ो छोकिरे खे सॾकियो थी अलाए हलंदो अलाए छा कंदो साईं हलियो वियो उन मस्त चयो निज़ामुद्दीन मदरसे जे मुफ्ती साहब तोखां तमामु वॾो सुवाल कयो मां खे चइजां त जवाब ॾियण में तकड़ न कर एतिरो चई वरी पंहिंजी मस्ती में हलियो वियो हज़रत निज़ामुद्दीन औलिया घर पहुतो मां जी जल मथो चूमियो पुट सबक थी वियो दाख़िला थी वई न मुंहिंजी मां अञा दाख़िला कान थी आहे उस्ताद चवनि था त असांजे मदरसे में ॿ इल्म था पढ़ाया वञनि हिकिड़ो महबूब थियण जो ॿियो मुहिब थियण जो अम्मा हाणे मां कहिड़ो जवाबु ॾियां महबूब थियां या मुहिब थियां मुझी बेहोश होश में आई हज़रत निज़ामुद्दीन औलिया पुछो अम्मा छा थियो पाण फरमायो पुट महबूब थी जा मुहिब न थी अम्मा मुहिब छो न थियां मुहिब छा मां फरमायो पुट हिन जहान में मुहिब सिर्फ फातिमा ज़हरा जो बचड़ो हुसैन मुहिब थियण आसान न आहे मुहिब सिर्फ इमाम हुसैन करबला जो शहीद आहे 72 बचड़ा कुहाए तो रब के चवे तेरा दर्द मेरा दरमान तेरा गम मेरी खुशी है मुझे दर्द देने वाले ये तेरी बंदा परवरी है सुभान अल्लाह पुट 350 तीर लगल हा 32 भाला लगल हा 33 नेजा लगल हा 40 तलवारुनि जा घाव हा पर हेॾा अल्लाहु अकबर जो आवाज़ आयो हुसैन खे सभु कुझु विसरी वियो अल्लाह जी बारगाह में सजदो करण लॻो उनके आवाज आए इस नवासे की हिम्मत पर मुस्तफा को नाज है इसके बाजू की कुव्वत पर मुर्तजा को नाज है सजदे तो औरों ने किए इसका नया अंदाज है हुसैन ने वो सजदा किया जिस पर खुदा को नाज है सुभान अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह प्यारा मुसलमान भाइयों मां चवण लगी पुट महबूब थी जाओ मुहिब सिर्फ हुसैन निज़ामुद्दीन औलिया खे दाख़िला मिली महबूब बणिजी वियो हाणे साईं जे दौर में मुगलिया ख़ानदान ये पंहिंजे सिंध में भी मुगलिया ख़ानदान जो बादशाह और रब्बिल अव्वल ते शान शौकत सां सुणे महबूब जो मीलाद कंदो हो हिंदुस्तान असांजे माइटनि हिकिड़ो तंबू लगायो आहे उन जलसे में 2 तंबू हूंदा हुआ वॾा हिकिड़े में औरतूं वेंदियूं हुयूं पर्दे में ॿिए पासे आम माण्हू वेंदा उन जलसे में बादशाह बि हूंदा हुआ वज़ीर वज़रा हूंदा हुआ गवर्नर हूंदा हुआ सफ़ीर हूंदा हुआ मुजावी दोस्तो पाड़े में हिकिड़ी माई हुई गरीब उनके न्याणी चयो अम्मा पाण त हेॾो जश्न नथा मल्हाए सघूं गरीब आहियूं मिसकीन आहियूं हलूं ॿई ॼणियूं जंहिं पासे मायूं वेंदियूं उन पासो वठी बाप हली सोने हबीब जो ज़िक्र त ॿुधी अचूं
सोने हबीब जा मौजूदा बुधी अचो विलादत बासाद जो जिक्र बुधी अचो तुझा प्यारा मुसलमान भाइरो पई आयु न्याणी धीअ पई गंजी आयु पुलिस वारन ते अवां खे अंदर कोन छॾींदासीं छो जो हिननि जा हाल ग़रीबाना हिते अमीरन जूं मायूं ईंदियूं वज़ीरन जूं ज़ालूं ईंदियूं मतां अवां अंदर पिन न कयो इनजे करे अवां खे इजाज़त न आहे मां धीअर वापसि मोटियूं रस्ते में धीअ चयो अल्लाह छा असांजो महबूब अमीरन जी दावत में ईंदो आहे ग़रीबन में कोन ईंदो आहे छा मां चवण लॻी मुंहिंजी धीअ हमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन यानी हिते अमीर ग़रीब जो मसइलो कोन्हे साईं सभिनी जो पर जंग जी हलनी सद करे सोना मुंह में दामन पो मां बचन खे खीर प्यारे अचां सोना उन किले जे पासे में वही गरीबन जो भी अमीरन जो भी यानी जीते अम्मा वो पार्टी अन्न जी वठी पान भी भत रधियूं ऐं निज़ामुद्दीन जे मदरसे में हिकिड़ो नात ख़ान वठी अचो ॿ टे तालिब वठी अचो उहे यासीन पढ़नि हिकु ॿ नात पढ़ायूं पाण बि पंहिंजे घर में ग़रीबाने कखर में सोने हबीब जो मीलाद मल्हायूं मीलाद शुरू थियो भई पयूं चवन मदनी सोना मुझो गरीब हाला मदनी सोना मुझो फकीर हाला मुवत का शकाना सही वट छाछा मदनी सोना मुझो गरीब हाला रात खानी हले पई भतरल जे पियो पई मां थी चुल्हे ते वेठियूं आहिनि झुंगारनि पियूं ही तर्जुमो हुयो आवाज़ आशिक़ हज़ार आवाज़ आशिक़ हज़ार आहिनि असांजी यारी कबूल फैसल आवाज़ आशिक़ हज़ार आहिनि आवाज़ आशिक़ असांजी यारी कबूल फैसल असल खाया आवाज़ी बानी असल खाया आवाज़ी बानी ये बंदी बतारी कबूल फैसल आवाज़ आशिक़ हज़ार सुभान अल्लाह अज भी कुठो अल्लाह इश्क में मखदूम सरमद मजनू बन गई अज भी आया हुजूर हाज़िर अज भी आया हुजूर हाज़िर ये कंध कतारी कबूल फैसल आवाज़ आशिक़ हज़ार आवाज़ आशिक़ हज़ार आहिनि असांजी यारी कबूल फैसल आवाज़ आशिक़ हज़ार आहिनि नसीब हिन जमात जा हबीब आहिनि आवाज़ हथ में नसीब हिननि जतन जा हबीब आहिनि आवाज़ हथ में बणियो कनीज़क आवाज़ दर्जी दिया बुहारी कबूल फैसल आवाज़ आशिक़ हज़ार आहिनि असांजी यारी कबूल फैसल असल खाया आवाज़ी बानी असल खाया आवाज़ी बानी ये बजी बेकारी कबूल फैसल आवाज़ आशिक़ हज़ार आहिनि
असांजे यारी कबूल पैचल असांजे यारी कबूल पैचल उदास अखड़न सवात सोना अन्या तकईने ॾिठो नाहे सुभान अल्लाह उदास अखड़न सवात सोना अन्या तकईने ॾिठो नाहे पूरे धिजे पई आवाज़ी सिक में पूरे धिजे पई आवाज़ी सिक में ये दिल बेचारी कबूल पैसल आवाज़ा सिक हज़ारे आहिन असांजी यारी कबूल पैचल आवाज़ा सिक हज़ारे आहिन प्यारा मुसलमान भाइरो हिना मीलाद हले पियो जे पैमाने ते हिना निज़ामुद्दीन औलिया जो टाइम थियो त जेको जलसो बादशाह जो उन जी सदारत साईं कंदा खलीफन सां फकीरन सां शागिर्दन सां दोस्तन सां गॾिजी हाणे अचन पिया मीलाद में सदारत करण जे लाइ जॾहिं उन माईअ जे दरवाज़े खां गुज़रिया साईं निज़ामुद्दीन पेर उघाड़ा कया जितू लाहे होॾा भंगी माई जे दर ते वेही रहिया फकीरन अर्ज़ कयो साईं मीलाद अॻिते आ साईं फरमायो अदा मीलाद अॻिते आ पर मीलाद वारो साईं हिन घर में मौजूद आहे सुभान अल्लाह हिन माईअ जे मीलाद में साईं वेठा इंतज़ार कयो साईं जो साईं ते आया लख मुबारक मोमिनो अज हाशिम गोठ में सुरहाना पंहिंजे हिन मीलाद में आयो मोहम्मद चो लख मुबारक मोमिनो अज हित सुरहाना पंहिंजे हिन मीलाद में आयो मोहम्मद पाण रहमतन जी पूत सारी रात में हसदी रही अर्श को नूरी मलाइक हितब आया नहीं जलसे में जिब्रील आयो सोने अरबिया सारा पंहिंजे हिन मीलाद में आयो मोहम्मद पाण ही त मीलाद जलसो ॿियो आहे भक्त नंगर इन ते बि हिकिड़ी ॻाल्हि मुंहिंजी कयल आहे पर वरी ईमान ताज़ो कर अल्लाह जे हबीब जो ग़ुलाम मदीने में आराम थो करे साईं करीम ख्वाब में आया फरमायूं मुंहिंजा ग़ुलाम सुबुह जो उथ हितां इलाही पंध ते हिकिड़ो जबल आहे उन जबल जे मथां कोट ठहियल आहे उन कोट जो वाली वारस हिकिड़ो मौलवी आहे यहूदियुनि जो उन ॻोठ जो वॾेरो बि सॾिजे थो ऐं हुन जा कई शागिर्दन कई हुन जा मुरीदन कई पोइ लॻा आहिनि वॾो आलीशान जो कोट उन में हुन जो शहर आबाद आहे सुबुह जो वञी उन जबल खे ॻोल्हे लाइ मौलवी सां वञी मिल चओ त मुंहिंजे मदीने वारे घोट कयो आहे तुंहिंजे लाइ सलाम बि मोकिलिया अथई तुंहिंजे लाइ ख़ुशख़बरी मोकिली अथई त मौलवी क़यामत जे ॾियारे तूं मुस्तफ़ा सां हीअं गॾु हूंदे जीअं ॿाहिरियूं गॾु आहिनि सुबुह जो साईं जो ग़ुलाम उचो सोचई त साईं अहिड़े माण्हू लाइ मोकिलियो आहे जेको मौलवी आहे मौलवी हर पीर खे थोरी मञींदा ठाहे ठुकाए आज़माए पोइ पीर कंदा मौलवी लाइ वञा उहो त मूंखे चवंदो त मुंहिंजो कहिड़ो अमल पसंदि आयो आहे मुंहिंजे नबी खे जो मां जन्नत में गॾु हूंदुसि मूं त कलमो बि कोन पढ़ियो आहे सोचे सोचे रात थी वई बि अल्लाह जे महबूब ॿियो फेरो ग़ुलाम ते महिरबानी फरमाए
फरमाई तू यो सोची रहियो आई त कहिड़ो दलील कहिड़ो उञाण ॾींदुसि हा ॿुध जॾहिं उते वञी मौलवी साहब खे सलाम चइजां पैगाम पहुचाइजां तोखां पुछंदो त चइजां मौलवी साहब कोई हफ़्ते में तुंहिंजे मदरसे में दावत हुई तुंहिंजे कोट में जलसो हो तो आदर कबो हो त अॼु जलसे खां पोइ मानी हलंदी जलसे खां पोइ लंगर हलंदो पोइ तुंहिंजे शहर में हिकिड़ी असांजी उम्मतियाणी हबशियाणी हबश खां आयल हुई उनजा ज़रा बीमार हा उन अची शहर वारनि खां मानी घुरी शहर वारनि चयो अॼु सभिनी जी दावत असांजे मौलवी वटि आहे उठ वञ घोड़ ते ॻूल छुअनि तूं माई आई तुंहिंजे जलसे में तूं दर ठुकाई तुंहिंजे हिकिड़े ग़ुलाम दरवाज़ो खोलियो ॿ दफ़ो हुन भत घुरियो ॿार रुअनि पिया मानी ॾियो मगर तुंहिंजे दरबारनि हुनखे मानी कान ॾिनी ॿियो भेरो माई चयो ईअं नथा ॾियो त मोहम्मद मुस्तफ़ा जे नाले जे सदके तुंहिंजो नालो मोहम्मद मरियो साईं ॿियनि नालनि हज़ारनि खां ॿियनि नालनि हज़ारनि खां तुंहिंजो हुस्न सदा सुहिणो साईं चंड तारनि सितारनि खां चंड तारनि सितारनि खां मौलवी साहब को दरबान तो वटायो तोखां सलाह कई माई दर ते बीठी आहे छॾे कान थी ॾाढो असां तिरकायो पर हाणे थी चवे मोहम्मद मुस्तफ़ा जे सदके मन पाट भत जी ॾियो मौलवी साहब चयो भरे ॾियो पाट भत जी आणी उहा तुंहिंजी पाट जेका मुंहिंजे नाले निकिती ख़ुदा वटि कमु करे आई अल्लाह सिंह तुझे मुकद्दर में कलमो भी लिखियो क्या मजे जाने मुझे जन्नती साथी तो के बनायो यो वनी ओ जान जा पानी मोली के दिल सा लगंदी अल्लाह जो महबूब जो गुलाम सुबह जो उठो हली पे तुझा प्यारा मुसलमान भा न कोट में थी पातो पर अल्लाह जी कुदरत अज भी जलसो लगो पियो उन जलसे में हाजिर हो दर बंद थी वजन तो के अंदर न मोकल जो जी जो गुलाम आयो दर सागियो ओ जिता हबशानी माई भत घुमो हो उन दरवाजे के अची ठुकाई दरबान सागियो करन लगो आजा खैर में ईमान जलसे में भी जलसे में आयो आया कि अगर बंदा मुर्शिद की ठीक आ तमाम वनी पर मुर्शिद खे चओ तमाम मोहम्मद मुस्तफा जो पैगाम खणी आयो सुभान अल्लाह दरबार सोची असां जेका माई के भत जी पाट भरे ॾिनी शायद उन जवान खे ख़बर पई आहे शुक्रिया अदा करण जे लाइ पंहिंजो माण्हू मोकिलियो थी ही उते बीहारे वियो पंहिंजे आलम खे वञी चई दर सागियो ओ जितां हबशरी माई के पाटो भत जो ॾियारियो उन ते अॼु हिकिड़ो ॿियो माण्हू बीठो आहे चवे थो त मां मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पैगाम खणी आयो आहियां असांजा मौलवी असांजा पीर छा तव्हां वठी स्टेज ते जॾहिं आका जो गुलाम आयो प्यारा मुसलमान भाइरो मौलवी साहब वेझो घुरायो थी अदा ॻाल्हि कर साईं मुंहिंजे महबूब तुंहिंजे लाइ सलाम मोकिलिया तोखे ख़ुशख़बरी ॿुधाई आहे त क़यामत जे ॾियारे तव्हां असांजे महबूब सां गॾु ईअं पेश में हूंदा